मोज़ साथियो, आगा सराज दुरानी चवे थो त आउं अफ़गाननि जी हिमायत नथो कयां। जॾहिं त आगा सराज दुरानीअ सिंध में अफ़गाननि खे एजुकेशन डिपार्टमेंट, रेवेन्यू डिपार्टमेंट, पुलिस डिपार्टमेंट, एग्रीकल्चर डिपार्टमेंट में ज़रायत आपाशी में वॾियूं नौकरियूं वठी ॾिनियूं आहिनि। उहा त असां निकमी क़ौम आहियूं, ग़ुलाम क़ौम आहियूं, जंहिंजे करे अञा ताईं का वरी मज़ामत न करे सघिया आहियूं। पर अफ़सोस त आगा सराज दुरानी सिंध में रहंदड़ असूलकनि पुराणनि सिंधी पठाणनि जी बि नौकरियुनि ऐं उन्हनि जे हक़नि ते धाड़ा हणी रहियो आहे। अहिड़ी मुनाफ़क़त ऐं बेहयाई जो मिसाल किथे बि नथो मिले। हिकु तरफ़ चवे थो आगा सराज दुरानी त आउं अफ़गाननि जो मुखालिफ़ आहियां, ऐं ॿिए पासे उन्हनि खे बोरची बि रखियो अथसि, बॉडी गार्ड बि रखियो अथसि, ऐं चवे पियो ऐं वॾा वाॻूं वारा ॻोढ़ा पियो ॻाड़े। अफ़सोस आहे इन माण्हूअ जे मथां सिंधवासियो।